अस्सलामु अलैकुम। अॼु असां ॿोली जे बुनियादी शयुनि अखर, लफ़्ज़ ऐं जुमिले बाबति पढ़ंदासीं। सभ खां पहिरियां अखर ईंदो आहे। कंहिं बि ॿोली में लिखत जे लाइ जेका शइ इस्तेमालु थींदी आहे उन में सभ खां पहिरियों अखर हूंदो आहे। चाहे सिंधी ॿोली हुजे या उर्दू, फ़ारसी, अरबी, जेका बि ॿोली हुजे, उन जे लिखण लाइ जेके निशानियूं, जेके सूरतूं इस्तेमालु कयूं वेंदियूं आहिनि उहे अखर हूंदियूं आहिनि ऐं हर हिकु अखर कंहिं न कंहिं आवाज़ खे ज़ाहिर कंदो आहे, जंहिं ज़रिए उहो अखर या उन्हनि अखरनि मां ठहियल लफ़्ज़ ऐं जुमिला पढ़िया, ॻाल्हाया, यानी उन्हनि जो आवाज़ पेश कयो वेंदो आहे। जहिड़ी रीति सिंधी में लिखण जे लाइ अलिफ़ बे जूं 52 निशानियूं मुक़ररु थियल आहिनि, उन्हनि सभिनी निशानियुनि खे, हर निशानी खे अखर चइबो आहे। मिसाल तौर अलिफ़, बे, खे, लाम, मीम वग़ैरह, इहे सभई अखर आहिनि। हिते हिकु ॻाल्हि यादि रखो त कुझु माण्हू इहो चवंदा आहिनि त ॿोली जे नंढे में नंढे एके खे अखर चइबो आहे। हाणे इहा जेका वसफ़ आहे ॿोली जो नंढे में नंढो एको, इन मां का बि शइ ज़ाहिर कोन थी थिए त ॿोली में नंढे में नंढी छा आहे। मिसाल तौरु ॿोली में नंढे में नंढा टुबका बि थी सघनि था, कामा, फुल स्टॉप यानी ॿी हिकु जूं निशानियूं बि थी सघनि थियूं। तंहिं करे इहा जेका वसफ़ आहे त ॿोली जे नंढे में नंढे एके खे वसफ़ अखर चइबो आहे, त इहा वसफ़ हिकु क़िस्म जी अणमुकमल वसफ़ आहे। इन करे इहा ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त कंहिं बि ॿोली में लिखत जे लाइ कतब ईंदड़ निशानियुनि मां हर हिकु निशानी खे अखर चइबो आहे, जंहिंखे असां अलिफ़ बे जूं निशानियूं चवंदा आहियूं। अखरनि खां पोइ उन्हनि अखरनि मां लफ़्ज़ जुड़ंदा आहिनि। ऐं लफ़्ज़ छा आहे? लफ़्ज़ उहा शइ आहे जेका हिकु या हिक खां वधीक अखरनि जो मेड़ हुजे या हिक खां वधीक अखरनि मां ठहियलु हुजे, जंहिंमां का बि माना निकिरे, कंहिं बि मख़सूस माना खे उहा शइ, कंहिं बि मख़सूस शइ खे उहा शइ ज़ाहिर करे, त उनखे लफ़्ज़ चइबो आहे। हिते हिकु ॻाल्हि यादि रखो त कुझु माण्हू या कुझु माहिर जेके आहिनि उहे चवंदा आहिनि त ॿिनि या ॿिनि खां वधीक अखरनि जो मेड़। हाणे हिते ॾिठो वञे त लफ़्ज़ जेके आहिनि उहे हिकु अखर मां बि ठहंदा आहिनि, ॿिनि अखरनि मां, टिनि, चइनि, माना हिकु अखर मां बि लफ़्ज़ ठहे थो। जीअं हिते नज़र अची रहियो आहे में, ऐं इहे हिकु अखर मां ठहियल आहिनि ऐं इहे मुकमल लफ़्ज़ आहिनि, पंहिंजी माना खे ज़ाहिर कनि था। इन करे इहे लफ़्ज़ आहिनि। लफ़्ज़नि खे मुख़्तलिफ़ क़िस्मनि में विरहायो वियो आहे, जंहिंखे लफ़्ज़नि जा 8 क़िस्म चइबो आहे, यानी ॻाल्हाइण जा 8 लफ़्ज़ चयो वेंदो आहे। उन्हनि ॻाल्हाइण जे 8 लफ़्ज़नि जे बारे में मुंहिंजी हिकु अलॻि वीडियो आहे यूट्यूब ते, जंहिंमें सिंधी व्याकरण ॻाल्हाइण जा 8 लफ़्ज़ जे नाले सां आहे। उहा हिते हेठि मां डिस्क्रिप्शन में ॾेई थो छॾियां, तव्हां उहा ॻोल्हे पढ़ी सघो था। जुमिलो। हाणे अचो त ॾिसूं जुमिलो छा आहे। हिकु या हिक खां वधीक लफ़्ज़नि जो अहिड़ो मेड़ जंहिंमां कंहिं बि ॻाल्हि जी ख़बर पवे या कंहिं ॻाल्हि जो मक़सदु या मतिलबु सम्झ में अचे या कंहिं शइ जी ख़बर पवे। हिते हिकु ॻाल्हि ज़हन में रखो त साॻी वांगुरु जीअं लफ़्ज़नि जी ॻाल्हि हुई त कुझु माण्हू इहो चवंदा आहिनि त ॿिनि या ॿिनि खां वधीक लफ़्ज़नि जो मेड़। दरअसल जुमिलो हिकु लफ़्ज़ जो बि हूंदो आहे, ॿिनि लफ़्ज़नि जो बि हूंदो आहे, टिनि वधीक लफ़्ज़नि जो बि जुमिलो हूंदो आहे। इन करे असां इहो भली भत चई सघूं था त हिकु या हिक खां वधीक लफ़्ज़नि जो अहिड़ो मेड़ जंहिंमां को मतिलबु सम्झ में अचे या कंहिं शइ जे बारे में ख़बर पवे, उनखे जुमिलो चइबो आहे। जुमिले जा भाङा यानी जुमिले जो छेद करणु, जुमिले खे मुख़्तलिफ़ भाङनि में विरहाइणु। जुमिले जा वधि में वधि 3 भाङा थींदा आहिनि, फ़ाइल, मफ़ूल ऐं फ़ैल। जुमिले जा इन खां घटि भाङा बि थी सघनि था। मफ़ूल ऐं फ़ैल बि थी सघे थो, फ़ाइल ऐं फ़ैल बि थी सघे थो, ख़ाली फ़ैल बि थी सघे थो। इन करे जुमिले जो हिकु भाङो बि थी सघे थो, 2 या 3 भाङा बि थी सघनि था, पर वधि में वधि 3 भाङा हूंदा आहिनि, फ़ाइल, मफ़ूल ऐं फ़ैल। फ़ाइल हूंदो आहे कमु कंदड़, मफ़ूल हूंदो आहे उहो जंहिं ते कमु थिए, ऐं फ़ैल हूंदो आहे कमु। जुमिले जो लाज़मी हिसो फ़ैल आहे। हाणे जेकॾहिं असां हेठि जेको जुमिलो लिखियलु आहे, अणमुकमल जुमिलो आहे, हिन मां फ़ैल निकितल आहे, इहो आहे एजाज़ मानी। हाणे एजाज़ हिकिड़ी अलॻि शइ आहे, मानी हिकिड़ी अलॻि शइ आहे। जेसिताईं इन में फ़ैल न पवंदो त का ख़बर न पवंदी हीअ छा आहे, एजाज़ हिते छो लिखियलु आहे, मानी हिते छो लिखियलु आहे। इन करे जॾहिं असां इन में फ़ैल विझंदासीं, एजाज़, मानी, खाधी,
त पोइ असांखे हिकिड़ी ॻाल्हि जी ख़बर पइजी वेंदी, हिकिड़ो मुकमल मतिलबु ज़ाहिर थी पवंदो। इन करे जुमिले में फ़इल लाज़मी हिसो आहे। जुमिले जी तरकीब चइबो आहे जोड़जक खे या घाड़ेटे खे त जुमिलो ठहे कीअं थो। तरकीब जे लिहाज़ खां जुमिले जा 3 क़िस्म आहिनि: मुफ़रद जुमिलो, मुरकब जुमिलो ऐं मुरतब जुमिलो। अॻिते हलो त ॾिसूं था त इहे जुमिला छा आहिनि। मुफ़रद जुमिलो, मुफ़रद जीअं त नाले मां ई ज़ाहिर आहे, मुफ़रद माना अकेलो। मुफ़रद जुमिलो अहिड़ो जुमिलो हूंदो आहे जेको हिकु हुजे ऐं घणनि जुमिलनि में विरहाइजी न सघे। मिसाल तौरु एजाज़ किताब पढ़ियो, छोकिरो निंड करे थो। हाणे एजाज़ किताब पढ़ियो इन्ही खे असां 2 जुमिलनि में बिल्कुलु नथा विरहाए सघूं। इहो हिकिड़ो मुकमल जुमिलो आहे, बसि इहो हिकिड़े जुमिले मां ई ठहियलु आहे। इन करे इनखे मुफ़रद जुमिलो चयो वेंदो आहे। मुरकब जुमिलो, मुरकब लफ़्ज़ जी माना ई आहे गॾियल। मुरकब जुमिले खे गॾियल जुमिलो बि चई सघिजे थो। ही अहिड़ा जुमिला हूंदा आहिनि जेके हिक खां घणनि जुमिलनि मां ठहियल हुजनि ऐं अलॻि अलॻि जुमिलनि में विरहाइजी सघनि। मिसाल तौरु असां बाज़ारि वियासीं, दुकान बंदि हो, उन करे ख़ाली मोटी आयासीं। हाणे हिननि जुमिलनि खे ही 3 जुमिलनि मंझां ठहियलु आहे। जेकॾहिं असां बाज़ारि वियासीं त इहो हिकिड़ो मुकमल जुमिलो थी पवंदो। ॿियो जुमिलो दुकान बंदि हो, उहो ॿियो जुमिलो थी पवंदो। ख़ाली मोटी आयासीं, उहो 3 जुमिलो थी पवंदो। माना हिन खे असां 3 मुख़्तलिफ़ जुमिलनि में विरहाए सघूं था। इन करे इहो 3 मुख़्तलिफ़ जुमिलनि जो गॾियल हिकु जुमिलो आहे। ऐं उन करे जेको ही लफ़्ज़ आहे, उन करे ख़ाली मोटी आयासीं, उन करे जेको आहे 2 जुमिलनि खे पाण में मिलाए रहियो आहे, उन 2 जुमिलनि जो पाण में तालुक़ या लाॻापो क़ाइमु करे रहियो आहे। बाक़ी 3 जुमिला आसानी सां असां अलॻि अलॻि करे वियासीं। इन करे इनखे मुरकब जुमिलो चयो वेंदो आहे। मुरतब जुमिलो ही जुमिलनि जो टियों क़िस्म आहे। मुरतब जुमिले जो मतिलबु आहे दारो मदार रखंदड़ जुमिलो। अहिड़ो जुमिलो जंहिंमें हिक खां वधीक जुमिला हुजनि, पर उन्हनि मां हिकु जुमिलो मुखिया हुजे ऐं ॿिया उन ते दारो मदार रखंदा हुजनि ऐं उन्हनि सभिनी खे अलॻि अलॻि जुमिलनि में विरहाए न सघिजे। जीअं ही हिकु जुमिलो आहे, मुंहिंजो किताब को खणी वियो तंहिंजी मूंखे ख़बर न आहे। हाणे पहिरियों जेको जुमिलो आहे, मुंहिंजो किताब को खणी वियो, इहो त हिकु मुकमल जुमिलो आहे, इन खे असां अलॻि करे सघूं था। पर ॿियो जेको जुमिलो आहे, तंहिंजी मूंखे ख़बर न आहे, जेकॾहिं असां किथे बि इहो लिखी छॾींदासीं तंहिंजी मूंखे ख़बर न आहे, त इहो हिकु अणमुकमल जुमिलो थी पवंदो, यानी पूरो जुमिलो न थींदो। छो त हीउ जुमिलो पहिरें जुमिले ते यानी मुंहिंजो किताब को खणी वियो उन ते दारोमदार रखे थो। इन करे जॾहिं हिकु जुमिलो ॿिए जुमिले ते दारोमदार रखे त उनखे मुरतब जुमिलो चयो वेंदो आहे। आख़िर में अचूं था इस्मी जुमिलो ऐं फ़ाइली जुमिलो। इस्मी जुमिलो ऐं फ़ाइली जुमिलो हिननि में को घणो फ़र्क़ु कोन्हे, पर इस्मी जुमिलो उहो आहे जंहिंमें फ़ाइल कंदड़, फ़ाइल यानी कमु कंदड़ को इस्म हुजे, यानी इस्म ज़ाहिर थियल हुजे। मिसाल तौरु चांहि गरम आहे, हिन में चांहि इस्म आहे। एजाज़ पढ़े थो, एजाज़ इस्म आहे। ऐं फ़ाइली जुमिलो अहिड़ो आहे जंहिंमें इस्म इस्तेमालु थियल न हुजे, इस्म जे बदिरां ॿियो को फ़ाइल ज़मीर वग़ैरह कतब आंदल हुजे। मिसाल तौरु तूं मुंहिंजो दोस्त आहीं, हिते को बि इस्म कोन्हे, इन करे इहो फ़ाइली जुमिलो आहे। ॿियो ॾिसण वारा ॾाढा ख़ुशि थिया, इन में बि को बि इस्म इस्तेमालु थियल न आहे, इन करे इहे जुमिला जेके आहिनि फ़ाइली जुमिला आहिनि। आख़िर में तव्हांजा सुवाल, राया ऐं तजवीज़ूं मूंखे कमेंट्स में लिखिजो, इनशाअल्लाह आउं तव्हांखे उन्हनि जा जवाब ॾींदुसि। वॾी महिरबानी।